सॼे सिंध जियां उॾेरोलाल जी यूनियन काउंसिल उॾेरोलाल स्टेशन जे ॻोठनि हाजी जुमा ख़ान बलोच, कादिर बख्श बालादी, अलहजुड़ियो बालादी, हामिद बालादी ऐं कादिर बख्श बालादी समेत केतिरनि ई ॻोठनि में बरसाति तबाही मचाए छॾी। उन हवाले सां ॻोठाणनि चूंडियल नुमाइंदनि ऐं ज़िले इंतज़ामिया ख़िलाफ़ मुज़ाहिरो करे SS न्यूज़ सां पंहिंजा वीचार कहिड़ी रीत वंडिया आहिनि ॿुधाए रहियो आहे असांजो रिपोर्टर शाहिद ख़ासकेली। मौजूद आहियूं यूनियन काउंसिल उॾेरोलाल, जिते दिया सैदपुर, दिया मुबारकवा ऐं दिया बिसरोजा सवे ॻोठाणा, जंहिंमें अलहजुड़ियो बालादी, जुमा बलोच, मोहम्मद रमज़ान बालादी, हामिद बालादी ऐं कादिर बख्श बालादी ऐं ॿिया मुख़्तलिफ़ ॻोठनि जा ॻोठाणा बरसाति मुतासिरीन पारां जेको बरसाति मुतासिरीन खे रिलीफ न मिलण खिलाफ़ सरापा एहतजाज बणियल आहिनि। उन हवाले सां हू SS न्यूज़ सां पंहिंजा वीचार कहिड़ी रीत वंडीनि था, अचो त हिननि खां पुछूं। पानी कोन था कढाइनि वञनि, हाणे असीं सफ़ा बेज़ार थी विया आहियूं। हाणे पंहिंजो पाण खे बाहि ॾींदासीं, ख़तमु कंदासीं। असांजो हाणे कुझु कोन रहियो आहे। हेतिरा माण्हू गॾु थियनि, टियों ॾींहुं अॼु को बि असां वटि सरमाएदार कोन आयो आहे। अॼु असीं अपील था करियूं, सुभाणे धरणो हणंदासीं मटियारी ज़िले। 6 फुट हर ॻोठ में पानी बीठो आहे। माण्हू ॻोठनि जा वीचारा के रोडनि ते आहिनि, के स्कूलनि में आहिनि, के वीचारा अञा पंहिंजा सामान ॿिया थिया उन्हनि जा लुड़ी ख़तमु थी विया। हुननि खे अञा ताईं को बि रिलीफ न आहे मिलियो। हिते जी आवाम हाणे वीचारी बुख कटे पई, पर हुननि जो माल अलाए केतिरो पियो मरे मच्छरनि जे ज़रिए। तंहिंखां पोइ नंढड़ा ॿार वीचारा हुननि जा आहिनि, उहे मासूम बुखारनि में पिया आहिनि। किन वटि पैसो आहे, किन वटि कोन्हे, किन वटि राशन कोन्हे। हाणे हिननि वटि जेको पंहिंजो रखियल राशन थोरो घणो को त वियो लुड़ी बरसाति में, जेको रखियल हो इहो त खाई वीचारा हाणे त वेही रहिया आहिनि। हाणे हिननि वटि का शइ कोन्हे। पहिरियां बि 2011 जी बोर्ड में बि इहे ई हिननि राशन जेको आहे सो वाहन में दरियानि में लोड़ियो हो, टकनि जूं टकूं। हींअर बि हिननि जो इहो ई ख़्यालु आहे त के विराईंदा पंहिंजे माननि में। पानी कढाए ॾियनि। पानी असांखां ॻोठनि में 4 खां 5 फुट पानी बीठो आहे। पानी असांखे एॾो तंग कयो आहे जो असांजा बच्चा ऐं असांजो माल मता सभु दरपदर थी वियो हलियो। माल मरणु शुरू थी वियो आहे मच्छरनि जे अज़ाब खां। असां वटि का शइ कोन्हे, न हिते को तंबू आहे, न कुझु। खुले आसमान हेठि वेठा आहियूं। ऐं ॻोठ हामिद बालादी में 5 फुट 6 फुट पानी बीठो आहे। असांजो मुतालबो आहे असांखे पानी कढरायो ॾिनो वञे। असांजा ॿारड़ा मासूम रोडनि ते बुखारनि मंझि मरी चुका आहिनि ऐं ॿिया मरण मंझि आहिनि। असां सां वयल वैदन कहिड़ो आहे, असांखे का बि न राशन मिलियो आहे। असीं बुख कटे चुका आहियूं। असां सां ज़ुल्म कहिड़ो, असां सां कहिड़ो आधार, को ऑफिसर असां न ॾिठो आहे, न मुख्तियारकार, न देसी, न को। पूरो मटियारी जेको ज़िलो आहे उहो रेन एमरजेंसी जेको आहे डिक्लेयर कयो आहे पूरे ज़िले जे अंदरि। अञा ताईं जेको ई यूनियन काउंसिल उॾेरोलाल स्टेशन आहे, हिन में केतिरा ई ॻोठनि 150 खां मथे जेके आहिनि ॻोठनि, पर हिते अञा ताईं न DC आयो आहे, न MNA आयो आहे, न सेनेटर आयो आहे, न MP आयो आहे, केर बि कोन आयो आहे। मुख्तियारकार टपेदार टोटल सॼो अमलो जेको आहे उहो गुम आहे, गुम लॻो पियो आहे। रेन एमरजेंसियूं जेके टीमूं आहिनि उहे बि गुम आहिनि। हीअ जेके मुतासिरीन आहिनि हिते एहतजाज करे बीठा आहिनि, उन्हनि जो इहो ई मुतालबो आहे गवर्नमेंट खां त महिरबानी करे जेको राशन आहे, टेंट जेके रोड ते मुतासिरीन वेठल आहिनि उन्हनि खे इहे मुहैया करे ॾिना वञनि। राही मुंहिंजी बिरादरी उन्हनि सां गॾु आउं पाण बि मुतासिर आहियां। असांजा घर घाट सभु पाणी कुदरती आफ़त जी पाणी में ढही चुका आहिनि। असांजो ॻोठ अली अहमद बालादी, ॻोठ अलहजुड़ियो बालादी, ॻोठ हामिद बालादी, ॻोठ कादिर बख्श बालादी, ॻोठ खुदानो शाह आहे। इन में असांजा बालादी आहिनि। उन ॻोठ जो हामिद बालादी 1, हामिद बालादी 2 ऐं दे मुबारकवा में असांजो कौड़ो ख़ान बालादी आहे। हिते 2 ॻोठ आहिनि असांजा, उहे बि मुसलसिल तबाह थी विया आहिनि। कहिड़ा नुक़सान थिया आहिनि? नुक़सान असांजो अनाज वग़ैरह सॼो जेको अन्न वग़ैरह ग़रीब हाल सां रुपियल हो सभु कंहिंजो, उहो तमामु ख़राबु थी वियो हलियो जेको कुझु असां रुपियल हो। उन खां पोइ असांजा जानवर इलाही सारा मरी चुका आहिनि। ॿुधायो, उन्हनि जो चवणु आहे त मुसलसल पवंदड़ बरसाति खां पोइ असांजा केतिरा ई कखावा ऐं जेके कचा घर आहिनि उहे ढही पट पइजी विया आहिनि। केतिरो ई चुपायूं माल मरी वियो आहे। असां बेघर थी रोडनि ते अची वेठा आहियूं, जॾहिं त ज़िले इंतज़ामिया जे तरफ़ां, DC मटियारीअ जे तरफ़ां, हिन MNA तरफ़ां, MP जे तरफ़ां या पूरी जेका आहे सिंध हुकूमत जे तरफ़ां असांखे अञा ताईं को बि रिलीफ न मिलियो आहे। हिननि CM सिंध सैद मुराद अली शाह, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿियनि वसवारनि अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त ख़ुदारा ॿियो कुझु नथा ॾेई सघो त कम से कम असांजे ॻोठनि मां पाणी कढाए असांजा घर बचायो, त जीअं असां पंहिंजी ज़िंदगी नए सिरे सां शुरू करे सघूं। कैमरा टीम सां गॾु शाहिद ख़ासकेली, SS न्यूज़ उॾेरोलाल। नाज़रीन, वधीक ख़बरूं नया पेज जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।